ख़बर शामिल कयूं था करमपुर मां मुल्क जे ॿियनि शहरनि जी करमपुर में भी वतन अज़ीज़ मुल्क पाकिस्तान जी आज़ादी वारो ॾिहाड़ो जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। करमपुर टाउन कमेटी तरफ़ां जश्न आज़ादी जे हवाले सां चेयरमैन टाउन कमेटी करमपुर मीर शिराज अली ख़ान बिजाणी जी हिदायतुनि ते शहर जे चौकनि चौराहनि रोड रस्तनि खे वतन अज़ीज़ मुल्क पाकिस्तान जे सब्ज़ हिलाली परचमनि बैनरनि झंडियुनि सां सींगारे वियो। पूरा 14 अगस्त आज़ादी जे ॾिहाड़े जे मौक़े ते करमपुर टाउन कमेटी ऑफिस में जश्न आज़ादी मुख्य तक़रीब मुनक़िद कई वई। तक़रीब जे आगाज़ में टाउन चेयरमैन करमपुर मीर शिराज अली ख़ान बिजाणी ऑफिस ॿाहिरां झंडो चाढ़े मुल्क ऐं क़ौम जी सरबुलंदी लाइ ख़सूसी दुआ सां तक़रीब जो आगाज़ पिणु कयो। मुल्क पाकिस्तान जी 78वीं जश्न आज़ादी जो केक पिणु कटे वियो। इन मौक़े ते पाकिस्तान ज़िंदाबाद, पाक फ़ौज ज़िंदाबाद जा नारा पिणु लॻाया विया। जश्न आज़ादी तक़रीब में शहरनि टाउन मुलाज़िमनि वॾी तइदाद में शिरकत कई। इन मौक़े ते करमपुर टाउन चेयरमैन मीर शिराज अली ख़ान बिजाणी JTN न्यूज़ सां ख़सूसी ॻाल्हि ॿोल कंदे चयो त मुल्क जे ॿियनि शहरनि जीअं करमपुर में बि जश्न आज़ादी जो जेको ॾिहाड़ो आहे वरी जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। जेकी सिंध गवर्नमेंट तरफ़ां 13 अगस्त खां 24 अगस्त ताईं जश्न आज़ादी मल्हाइण जो ऐलान कयो वियो। उन हवाले सां करमपुर टाउन कमेटी तरफ़ां 13 अगस्त खां 14 अगस्त ताईं जेको आहे त इहो जश्न आज़ादी जूं तक़रीबूं जेको आहे त कोठायूं पियूं वञनि ऐं उनखां अलावा शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि चौराहनि ते सब्ज़ हिलाली परचमनि सां जेको आहे शहर खे सींगारे वियो आहे। हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं करमपुर टाउन चेयरमैन मीर शिराज अली ख़ान बिजाणी सां। उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उहे 14 अगस्त जेको आहे त कीअं पिया मल्हाइनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु 14 अगस्त जो ॾिहाड़ो आहे। जीअं हर साल वांगुरु 14 अगस्त असां पाकिस्तानी पुरजोश नमूने सां मल्हाईंदा आहियूं। अॼु बि असां परचम कुशाई कईसीं ऐं उनखां अलावा केक कटियोसीं। त मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त 14 अगस्त 1947 में असांजे बुज़ुर्गनि जेका हुया उन्हनि जूं वॾियूं कुर्बानियूं हुयूं ऐं उन्हनि पंहिंजूं जाननि जो नज़रानो पेश करे हिन मुल्क खे ऐं असां क़ौम खे बहैसियत पाकिस्तानी आज़ादु करायो। न सिर्फ़ु अंग्रेज़नि खां आज़ादु करायो पर हिकु आज़ादु सोच ॾिनी ऐं आज़ादु असांखे हिते मुल्क में ज़िंदगी बसर करण जी पंहिंजी मर्ज़ी सां पंहिंजी सक़ाफ़त, पंहिंजी तहज़ीब, पंहिंजी असांजो कल्चर जेको आहे उनखे उजागर कयो ऐं असां हिन पाकिस्तान में रहंदड़ हर माण्हू जेको आहे उहो पुरजोश नमूने सां 14 अगस्त खे सेलिब्रेट कंदो आहे ऐं हिन साल बि असां उनखे उन ई तरीक़े सां सेलिब्रेट कयो आहे। पर हिन में हिकिड़ी ख़ासि वजह हुई, इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो चेलम हुयो, तंहिं करे असां हिन दफ़े सादगी सां 14 अगस्त मल्हाई आहे। पर अॻ में बि असां 14 अगस्त पुरजोश नमूने सां मल्हाई आहे ऐं अॻियां बि असां पुरजोश नमूने सां मल्हाईंदासीं। ॾिसो, असां हे मुल्क जेको आज़ादु थियो इन जी बुनियादु इहा हुई त असांजो मुल्क जेको आहे हिकिड़ो इस्लामी जमहूरी मुल्क आहे ऐं हिते डेमोक्रेसी आहे ऐं हिते हर इंसान खे, हर बाशिंदे खे इहा पंहिंजो हक़ हासिलु आहे त उहो पंहिंजी ज़िंदगी ऐं पंहिंजे जेका ॿिया मामलात आहिनि उन्हनि खे पंहिंजी मर्ज़ी सां बसर करे सघे। त इहो आहे तव्हांजी बिल्कुलु ॻाल्हि सही। पर असांजो मुल्क अहिड़ो आहे जो हिते असांजे मुल्क में हिन वक़्तु बि तव्हां ॾिसो डेमोक्रेसी आहे ऐं हर इंसान खे हक़ु आहे त उहो पंहिंजो हक़ राय इस्तेमालु करे। ऐं उनखां अलावा ॿी ॻाल्हि इहा तव्हांखे मां ॿुधायां त तव्हां ॾिसो हिन दफ़े असांजी पाकिस्तान जी जेकी पाक फ़ौज आर्मी आहे उन्हनि भारत खे तमामु बहितरीनु नमूने सां शिकस्त ॾिनी ऐं उन्हनि खे अहिड़ी शिकस्त मिली त ॿीहर कोई बि मुल्क असांजे मुल्क जे ख़िलाफ़ु काई बि मेरियत सां न ॾिसी सघंदो। अगरि उहो कोई साज़िश करण जी कोशिशि बि कंदो त उनखे इंशाअल्लाह वरी ॿीहर बि अहिड़ी शिकस्त मिलंदी जीअं मुंहुं तोड़ असां जवाबु ॾिनो आहे भारत। ॾिसो, मुंहिंजो इहो ई पैगाम आहे हितां जी आवाम जे लाइ, ख़ुशूसन असां जेका सिंध जा माण्हू आहिनि, सिंध जा रहवासी आहिनि, त असां सिंधियुनि खे ऐं ॿियूं जेकियूं असांजी क़ौमां हिते सिंध में रहनि थियूं या पूरे पाकिस्तान में रहनि थियूं, सभिनि खे यकजा हुजणु खपे। कोई बि हुजे, चाहे पंजाबी हुजे, महाजर हुजे, सिंधी हुजे, बलोच हुजे या ॿियूं जेकियूं बि हिते क़ौमां रहनि थियूं, उन्हनि खे यकजा थी करे इत्तेफ़ाक़ सां पंहिंजी ज़िंदगी बसर कनि ऐं उन ई तरीक़े सां इत्तेफ़ाक़ सां प्यार मोहबत सां हिन मुल्क जो नालो रोशन कनि। छाकाणि त अगरि जेसिताईं असांजे अंदरि इत्तेफ़ाक़ न हूंदो त
असांजो मुल्क तरक़ी कोन करे सघंदो ऐं इतफ़ाक़ ऐं बारहामी सां ई असांजो मुल्क तरक़ी करे सघे थो। पर इन तव्हांजे तवसुल सां मां हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि कंदुमि त पर असांजे इन ख़ासि करके कराची में कुझु अहिड़ा शरपसंद अनासिर आहिनि जेके हिन वक़्तु कुझु नंढी ॻाल्हियुनि ते जीअं तव्हां ॾिसी सघो था अजरक जी प्लेट ते उहे घणा इशूज़ उठाइनि था, त पर मां उन्हनि खे बि इहो मैसेज ॾींदुमि त अजरक हिकिड़ी असांजी सिंध जी सक़ाफ़त आहे ऐं क़दीमी सक़ाफ़त आहे ऐं असांजो जेको सिंध आहे कल्चर उहो हिकु वॾी हैसियत रखे थो। त उन्हनि खे नंढी नंढी ॻाल्हियुनि ते पंहिंजी सियासत चमकाइणु न खपे, बल्कि असांजी सिंध गवर्नमेंट सां गॾिजी सॾिजी करे उन्हनि खे कमु करणु खपे।